दड़ो वेझो ॻोठ गुल मल्लाह जे रहवासियुनि पारां ॻोठ में मंशियात जे खुलेआम विकिरे फ़हाशी जे अॾनि ऐं समाजी बुराइयुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। रहवासियुनि दीदार मल्लाह, उर्स मल्लाह, अज़ीज़ मल्लाह ऐं ॿियनि जी अॻुवाणी में पिञारी पुल वटि बुखारी चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते एहतिजाजी मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त दड़े समेत ॻोठ गुल मल्लाह में मंशियात जो आज़ार ॾींहों ॾींहुं वधी रहियो आहे। हीरोइन, आइस, ठरो ऐं ॿी मंशियात वखरजियां विकिरो थी रही आहे। फ़हाशी जा अॾा खुलेआम हली रहिया आहिनि ऐं समाजी बुराइयुनि चोट चढ़ियल आहिनि। हिननि चयो त मंशियात वापराइण सबबि चोरियुनि में पिण इज़ाफ़ो थियो आहे। फ़हाशी जे अॾनि ऐं ॿियनि समाजी बुराइयुनि सबबि ॻोठ जो माहौल ख़राब थी रहियो आहे ऐं नौजवान नस्ल तबाही जी तरफ़ वञी रही आहे। मन करण ते बाअसर मंशियात फरोश ॻोठाणनि खे तशदुद जो निशानो बणाइनि था। हिन मुतालबो कयो त मंशियात जो विकिरो ऐं फ़हाशी जा अॾा बंदि करे मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे नौजवान नस्ल जूं हयातियूं बचायूं वञनि। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा त दड़ो में हीरोइन, आइस, कचो शराब जे विकिरे जी वॾी धूम मतल आहे। मंशियात फ़हाशी जे अॾनि ऐं ॿियनि समाजी बुराइयुनि ख़िलाफ़ रहवासियुनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। मंशियात जो विकिरो बंदि कयो, फ़हाशी जा अॾा 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 बंदि कयो, मंशियात जो विकिरो बंदि कयो, मंशियात जो विकिरो नौजवान नस्ल बचाओ, मंशियात जो विकिरो बंदि कयो, मंशियात जो विकिरो बंदि कयो, फ़हाशी जा अॾा बंदि कयो। माने जाम लॻियूं पयूं जिते माने करे उन जाम जा मिड़ा खाई ऐं माने जेको आहे तो असांजे घरनि जे अॻियां माने सभु कुझु हीरोइन जो माने राज लॻियल आहे जेके माने असांजे माने घर जो जेको आहे सो लोटो बि कोन अचे एतिरे क़द्र जो माने जो आहे त माने हाणे जो असांजा जेका पखी आहिनि ॿार हलनि पखी उहे बि असांजी चोरियूं करे वञनि। हाणे कहिड़ो मुतालबो आहे?